छा नालो आहे तव्हांजो? आसिफ सर। आसिफ, छा मसलो आहे? मसलो साईं संगमती आहे सर। मसलो संगमती आहे, ज़मीन जो मसलो आहे सर। ज़मीन ते कब्ज़ो आहे। अच्छा, कंहिं कब्ज़ो कयो आहे? साईं चाचन। छा नालो चाचनि जो? दानिश स्कूल मुनीर सदरदीन। अच्छा, जी सर। हाणे छा मसलो आहे ताज़ो थियो आहे जो तव्हां हिते प्रेस क्लब मसलो सर सवेर में घर ते हमलो कयो अथऊं, जंहिंमें पुलिस एहसान बुज़दार बि मौजूदु हुयो। अच्छा, जंहिंमें मुंहिंजी अमड़ खे धक लॻा आहिनि ऐं असांखे बि धक लॻा आहिनि। जंहिंमें सारी बिरादरी जा माण्हू बि हुया कुझु। तव्हांजे अमड़ जो नालो छा आहे? हाज़िर आहे, अच्छा। जेकी हाणे रेफर एम या रेफर आहे। अच्छा, कंहिं ब्लेड जी मरीज़ आहे सर। हा, जी सर। अच्छा, पोइ सर पुलिस फेबर में आहे। अच्छा, एहसान बुज़दार चौकी इंचार्ज खिरोई आहे जेको सर। हा, एहसान बोज़दार छा करे थो? सर उनजी फेबर करे थो। असां वञूं था कंहिंजी जेके तव्हां ते घर? उनजी सर उहे साईं पैसे वारा आहिनि, बासर आहिनि, सॼी खिरोई खे ख़बर आहे साईं। अच्छा, तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो असां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं असां इंसी कटाइणी आहे, कोई का दाह खणी चौकी ते वञूं था त असांखे गिरफ़्तार करे थो। 3-4 महीना पहिरियों मूंखे घरां खणी एहसान बुज़दार गिरफ़्तार कयो, जंहिंमें SHO रियाज़ अहमद कुरैशी साहिबु हुयो। हा जी सर। ॿुधायो अॻिते। हा, पोइ? रियाज़ अहमद कुरैशी साहिबु हुयो। रियाज़ अहमद कुरैशी साहिबु हुनखे चयो त हीअ फिरियादी आहिनि, हुनखे गिरफ़्तार न कयो। हुन चयो न, मूंखे फिलाणे जी फ़ोन आहे, हिनखे गिरफ़्तार ज़रूरी करिणो आहे। अच्छा, जी सर। हाणे तव्हां कंहिंखां मुतालबो कयो था? असां SSP घोटकी ऐं DSP घोटकी ऐं DIG घोटकी खां मुतालबो कयूं था। असां सां इंसाफ़ कयो वञे, जावेदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं चौकी इंचार्ज एहसान बुज़दार खे हटायो वञे, सुठो ऑफिसर को मुक़ररु कयो वञे।